इन वक्त असां नवकोट भरिसां 22 मेल मोरी ते ख़रीदारी जो मर्कज़ बणियल गुड़ जी फैक्ट्री जंहिंखे सिंधी में चीचड़ो बि चयो वञे थो उन ते मौजूद आहियूं। अचो त हिते ख़रीदारी लाइ पहुतल माण्हुनि ऐं चीचड़े मालिकनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। आबादगार तंग थियनि था, मिलनि में कमा जा रेट शायदि सही नथा मिलनि या हुते वारो प्रोसीजर जेको आहे उहो डिघो आहे। 2-4 एकड़ वारो जेको ज़मीनदार आहे उहो उन प्रोसीजर खे उते नथो पुॼे, अकाउंट में पैसा अचनि था या को तरीक़ेकार आहे। असां हिते जेके ज़मीनदार आबादगार हिते जा आहिनि उन्हनि सां तावन करे हुननि खां जेको आहे सुठे रेट में माना तक़रीबन 300 रुपया फ़ी मण गन्नो जेको आहे असां हिते लारायूं था। मणकती जे हिसाब सां हीउ ॾिसो तव्हांजे साम्हूं हीउ जेको असां टालो लारायो आहे, कल्ह असां वटि इहो लथो आहे शाम जो। हाणे हीउ 2-3 ॾींहं हलंदो, माना तक़रीबन 70-80 मण असीं हिते डेली कमा ते जेको उहो असीं हिते पीड़ियूं था। साफ़ सुथरो गुड़ ताज़ो अखि ॾिठे कढे पियो ऐं चिचड़ो माशाअल्लाह हिन जो सुठो हले पियो ऐं जेको गुड़ बि पाइदार सुठो था खाई वेठो सुठो आहे। तव्हांखे मार्केट खां हीउ गुड़ जेको आहे सस्तो मिले थो या महांगो मिले थो? साईं हीउ गुड़ जेको आहे 2-3 रुपया महांगो आहे, गुड़ सुठो आहे। मार्केट खां कंहिं हिसा ही गुड़ सुठो आहे। आउं जुॾे खां आयो आहियां हिते जेको सो आहे त हिकिड़ो त ज़मीनदारनि जो वॾो फ़ाइदो थियो आहे। सो हल्का जेके ज़मीनदार आहिनि उन्हनि जो जेको एकड़ वारे माना जेको कमांद फ़ी मण 300 रुपया इहो फ़ाइदो आहे। ॿियो हिते जेको सो गुड़ ताज़ो निकिरे पियो, चास निकिरे पई, रस निकिरे पई, हर शइ माना हिते ताज़ी खाइण जो जेको मज़ो हूंदो आहे। सो चिचड़ बि तव्हांजे साम्हूं हले पियो, ॾिसी सघो था। ऐं ॿी रस बि जेको असां पाण पीती आहे ऐं ॿिया जेके दोस्त वठनि पिया उहो बि पाण रस ॾिसी सघो था। इंतहाई ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे त अॼु नवकोट शहर में असांखे असुलु गुड़ वत ऐं रस मिले पियो। उन लाइ असां अॼु हिते आयासीं। हीअ वत वठंदासीं इंशाअल्लाह, वरी ॻोठु खणी वेंदासीं। ॿाजर जी मानी हूंदी, निज गिहु हूंदो ढॻीअ जेके खीर मां ठहियल ऐं बहितरीनु सियारे लाइ इहा ग़िज़ा आहे। सियारो हुजे ऐं ॿाजर जी मानी हुजे, निज गिहु हुजे, वत वधल हुजे, पोइ छा कंदो सियारो। चिचड़ो हलाईंदड़ मालिक ऐं हिते पहुतल ख़रीदारनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त आबादगारनि खे मुनासिबु रेट न मिलण जे करे असां 300 जे फ़ी मण जे हिसाब सां असां हिते कमंद ख़रीद करियूं था ऐं होॾां हिते आयल ख़रीदारनि जी ॻाल्हि ॿोल बि तव्हां ॿुधी। हुननि जो चवणु आहे त मार्केट मां मिलावट वारो गुड़ जेको आहे असांखे सस्तो मिले थो, पर हिते जेको गुड़ असांखे 10 खां 15 रुपया महांगो मिले थो, लेकिन उहो साफ़ ऐं बिना मिलावट वारो हुजे थो। उन जे करे असां हितां खां ख़रीदारी करियूं था। उनखां सवाइ हिते गुड़ मां निकिरंदड़ चाश ऐं रस पीअण जे लाइ बि असां हिते पहुचूं था। कैमरामैन मुमताज़ जुनेजो सां गॾु हफ़ीज़ सिंधी, टाइम न्यूज़, नवकोट।